अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हराम जी कमाईअ जो रस्तो अख़्तियार कंदड़ सियासतदान इबरत जो निशान बणियल आहिनि। चोरीअ जो पैसो कंहिं बि कमु न आहे ईंदो। ॿारनि खे बि पंहिंजे वालिदीन जी चोरी बचाइण लाइ कूड़ ॻाल्हाइणु पइजी रहियो आहे। इस्लामाबाद में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त ग़लति तरीक़े सां पैसा ठाहींदड़ सियासतदान कॾहिं इस्पतालुनि जा चकर लॻाए रहिया आहिनि त कॾहिं ॿाहिरि भॼी रहिया आहिनि। मुल्क जी आमदनी वधण ताईं क़ौम खे सब्र करणो पवंदो। इस्तीफ़ाऊं हुननि जे मुंहं ते हणणु घुरिजनि। 400 इस्तीफ़ाऊं ईंदियूं त हीउ वज़ीर आज़म न रहंदो। मरियम नवाज़ जो मर्दान में हुकूमत मुख़ालिफ़ रैलीअ बैदि जलसे खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त तुंहिंजी हुकूमत किरण जी तयारी हुजे या न, पर आवाम तोखे घर मोकिलण जो फ़ैसिलो करे चुको आहे। सिलेक्टेड निज़ाम हली नथो सघे। असांखे ख़बर आहे त इमरान ख़ान खां इस्तीफ़ा कीअं वठणी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्तान में जलसे खे टेलीफोन ज़रिए ख़िताब कंदे चयो आहे त असां फांसीअ जा घाट ॾिठा आहिनि, डिॼण वारा न आहियूं। बिलावल क़ौमी वतन पार्टीअ जे सरबराह आफ्ताब शेरपाव सां मुलाक़ात करे 27 डिसंबर ते लाड़काणे में शहीद बेनज़ीर भुट्टो जे वरसी तक़रीब में शिरकत जी दावत बि ॾिनी। बिलावल जो महमूद चकज़ईअ खे बि फ़ोन ते वरसी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी। अपोज़िशन खे इस्तीफ़ा ॾियणी आहे त 31 डिसंबर ताईं इस्तीफ़ाऊं स्पीकर वटि पहुचणु घुरिजनि। ॿी सूरत में हीउ ड्रामो बंदि कयो वञे, पर ॾेई वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त मुल्तान में नाक़िस हिकमत अमलीअ सबबि हिननि खे हीरो थियण जो मौक़ो मिलियो। नेब कानून में तरमीम जी गुंजाइश मौजूदु आहे, पर सौदेबाज़ी न कंदासीं। मूंखां हिसाब वठंदड़ इमरान ख़ान हिन वक़्तु असांजी पकड़ में आहे। अवामी समुंड इस्लामाबाद पहुची गंद साफ़ कंदो। PDM सरबराह मौलाना फज़ुल रहमान मर्दान में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त जेकॾहिं 2 ऐं 2 4 नथो सम्झी त हुकूमत छो वरिती हुई। हुकूमत जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त मुस्लिम लीग नून जी क़यादत इस्तीफ़ाउनि जी धमकी ॾेई क़ौम जो वक़्तु ज़ाया करण बदिरां अमली क़दम खणे। हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाईंदड़ टोले ख़िलाफ़ तहरीक शुरू थी वई आहे। ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त मौलाना भली केतिरा बि जतन करे, पर ड्रामेबाज़ीअ सां कमु न हलंदो। सेनेट चूंड ॻुझे चूंड ज़रिए थींदी या ओपन बैलेट ज़रिए कराई वेंदी। मामिलो सुप्रीम कोर्ट पहुची वियो। वफ़ाक़ी हुकूमत सेनेट चूंड शो ऑफ हैंड ज़रिए या ओपन बैलेट कराइण बाबति सुप्रीम कोर्ट खां राय घुरी वरिती। सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल आइन जे आर्टिकल 122 जे 6 में राय घुरी वई। रेफरेंस में अदालत खां राय तलब कंदे चयो वियो आहे त सेनेट जी चूंड आइन तहत न, पर इलेक्शन एक्ट 2017 तहत करायूं वेंदियूं आहिनि। नेब खे हाणे बंदि करणो पवंदो। नेब कंहिं कारोबारी माण्हूअ खे घुराए नथी सघे। सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मांडवेवाला चयो आहे त नेब करप्शन चेक करण लाइ ठहियो हुयो, प्लाटनि जो विकिरो चेक करण लाइ न ठहियो हुयो। शहज़ाद अकबर पंहिंजो कमु करे, पार्लियामेंट जे कम में मुदाख़लत न करे। पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जो इजलास 29 डिसंबर ते तलब। बिलावल हाउस कराचीअ में थींदड़ इजलास में पार्लियामेंट मां इस्तीफ़ाउनि वारे मामले ते हतमी फ़ैसिलो थींदो। टाउन कमेटी जाम साहब में शहीद बेनज़ीर भुट्टो जी याद में बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर ज़िलई सदर अकबर जमाली, तालका सदर अब्दुल रसूल बिरोही ऐं मेहार ख़ान रिंद जी हिदायतुनि ते थैलेसमिया जे मरीज़नि ऐं ॿारनि लाइ ब्लड जी कैंप BHU जाम साहब में लॻाई वई, जिते वर्करनि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। अब्दुल रसूल बिरोही, गुलाम मोहम्मद बिरोही, सूमर ख़ान सोलंगी, मोहम्मद सालिह ज़रदारी, मेनियल रज़ा विस्तड़ो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। नौशर फिरोज़ जे हर तरफ़ गंदे नालनि जे पाणीअ जे सही वहिकिरे लाइ टाउन कमेटी ऐं एंटी इंक्रोचमेंट पारां दुकाननि जे अॻियां ठहियल गैरकानूनी दुकाननि खे ड्राहियो पियो वञे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।